सखर जे ॻोठ निहाल खान खोसो में इलेक्शन मुहिम दौरान PS-24 जे आज़ाद उम्मीदवार सिराज खोसो जी सदारत हेठि कॉर्नर गॾिजाणी थी गुज़री। कॉर्नर गॾिजाणी में मोहम्मद यूसुफ खोसो, वज़ीर खोसो, मुहर्रम अली, नाज़ल खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते आज़ाद उम्मीदवार सिराज खोसो कॉर्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे चयो त PP 15 सालनि खां सिंध खे लुटियो आहे। सखर में तालीम, सिहत ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं न हुजण सबबि अवाम सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पर PP वारा चई रहिया आहिनि त असां सिंध खे पैरिस करे छॾियो आहे, बरअक्स उन जे उबतड़ आहे। हुन चयो त सिंधी क़ौम खे सुजाॻ थियणो पवंदो, पंहिंजा हक़ वोट ज़रिए पंहिंजो सचो उम्मीदवार चूंडे वठणा पवंदा। जेकॾहिं इलेक्शन में हिकु दफ़ो ॿीहर PP कामयाब थी त सिंध खे तबाह कयो वेंदो। इनशाअल्लाह तव्हांजे वोट सां कामयाब थी पंहिंजे शहर ऐं इलाइक़नि खे बहितर खां बहितर सहूलियतूं फ़राहम कंदासीं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।